Bismillahirrahmanirrahim. Laqad manna Allahu 'alal mu'minina iz ba'atha fihim rasulan min anfusihim yatlu 'alayhim ayatihi. Wa qala an-nabiyyu sallallahu alayhi wa sallam la yu'minu ahadukum hatta akuna ahabba ilayhi min walidihi wa waladihi wan nasi ajma'in aw kama qala an-nabiyyu sallallahu alayhi wa sallam. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما رب زدني علما آمنت بالله صدق الله العلي العظيم सामईन मुहतरम सभी दिल जे मोहब्बत सां सरवरी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह रबीउल अव्वल जे मुनासिबत सां मां चंद गुज़ारिशां तव्हां जे अर्ज़ रखंदुसि क्योंकि टाइम मुख्तसर आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में नबी साईं जे बरसत के एहसान ॼाणायो आहे त पैगंबर साईं मां तव्हां ॾे मोकिलियो आहे, इहो मां तव्हां जे मथां एहसान कयो आहे। पैगंबर साईं जी सीरत बयान कजे इहा इंसान जे बस जी ॻाल्हि कान्हे का। पैगंबर साईं जो उथण वेहण खाइण पीअण रफ्तार गुफ्तार मौजज़ात ये सब शयूं बयान करण इंसान जी बस जी ॻाल्हि कान्हे का। असल में ही सीरत जा जलसा मां तारीख़ जे हवाले सां अर्ज़ कयां 600 साल बाद शुरू थिया सीरत जा जलसा। 600 साल पहिरियां सीरत जा जलसा कोन थींदा। छाजे करे सीरत जा जलसा कोन थींदा? इन जे करे कोन थींदा जो इन खां पहिरियां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जे मुताबिक़ उन्हनि जे हुक्मनि जे मुताबिक़ मुस्लमान जी ॾींहं राति गुज़रंदी। ॾींहं राति नबी साईं जे सीरत जे मुताबिक़ गुज़रंदी, हुक्मनि जे मुताबिक़ गुज़रंदी। को बि अहिड़ो ॾींहुं न हूंदो जो उन जे ख़िलाफ़ गुज़रे। जलसनि करण जो टाइम कंहिं महिल बि मिले। मीलाद जा जलसा ही जश्न हाणे त वरी वॾो ज़ुल्म इहो थियो जो आहे जो इनखे ईद जो नालो बि वधायो वियो आहे। दीन जे अंदरि चती आई हुई आहे ईद मिलादुन नबी। शरई इस्तिलाह खे आम इंसान खे जा सकाने का तो उन जे अंदरि चती लॻाए। ईद इस्लामी इस्तिलाह ईदूं अल्लाह जे रसूल बि फरमायूं। पहिरियां न ईद चवंदा हुआ, हाणे ईद चवनि था पिया। ईद जी हाणे जेको आहे वाधारो थियो आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो अल्लाह जे रसूल फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। तव्हां मां ऐसी ताईं को बि मोमिन नथो थी सघे जेसी ताईं मां मोहम्मद सां पंहिंजे पीउ माउ खां वधीक पंहिंजे घरवारी खां वधीक ऐं ॿियनि इंसाननि खां वधीक जेकॾहिं मोहब्बत नथो करे त मोमिन ई नाहे। हर को पंहिंजे जीअ जे अंदरि जाती पाए। मां मुबलिग कोन आहियां जो मां तव्हांखे सुर करे ॿुधायां। हर को पंहिंजे जीअ जे अंदरि जाती पाए त इस्लाम जी दावा है, ईमान जी दावा है, क़ुरान जे मञण वारा हूं, नबी साईं जे मञण वारा हूं। नबी साईं वारो तरीक़ो असां वटि केतिरो आहे ऐं नबी साईं सां मोहब्बत असांजी केतिरी आहे।
24 कलाकनि जी ज़िंदगी जेका असांजी गुज़रे थी, या 24 कलाकनि वारी ज़िंदगी नबी साईं जे हुक्मनि जे मुताबिक़ थी गुज़रे या नथी गुज़रे पई? ही जलसा बि ॿुधूं था, क़ुरान शरीफ़ बि ॿुधूं था, उलमा जे बयान खे बि ॿुधूं था, ऐं टाइम बि ॾियूं था पिया। बसि ॾाढो धुन ॿुधी वेंदासीं, मुबलिक जे ॿाहुनि खे उन जे सुरनि जे अंदरि ध्यानु हूंदो, बाक़ी उन जे अल्फाज़नि में ध्यानु न हूंदो त हू चवे छा थो पियो। बयान ख़तम थियण खां पोइ साईं वाह जो साईं बयान कयो, साईं वाह जो साईं सुर कया। जेको सादगी सां सम्झाईंदो उन जी बयान ॿुधंदा ई कोन, माण्हू थिया हलिया वेंदा, साईं साईं खे सुर कोन्हे को। अल्लाह जा बंदा जेको सुर करे थो उन जे बयान खे ॾिस त हू चवे छा थो पियो। ऐं जंहिंखे अलाह साईं इल्मु अता कंदो आहे उहो इन क़िस्म जा सुर न कंदो आहे। जो मौज़ू खणंदो हिकिड़ो कंहिंजी मुंड, कंहिंजी पुछड़ी, कंहिंजी किथां कंहिंजी किथां। ही जेको अवाम वीचारो आयो आहे, इहो कुझु वठण आयो आहे, कुझु हासिल करण आयो आहे। त असां हर हिकिड़ो मुस्लमान पंहिंजे जीअ जे अंदरि जाती पाए ॾिसे त असां वटि नबी साईं वारो तरीक़ो केतिरो आहे। आहियूं बि मुस्लमान। 50 साल उमिरि गुज़री वई इस्लाम जी दावा कंदे, कलमे जी दावा कंदे ऐं ईमान जी दावा कंदे। 50 सालनि ताईं क़ुरान शरीफ़ ॿुधंदे असांजी उमिरि जी गुज़रे पई, लेकिन असांजी फितरत जीअं शुरात जे अंदरि हुई अञा ताईं उहा आहे। असां वटि नबी साईं वारी का बि तरीक़त कान्हे का। निमाज़ ते अचो, नबी साईं निमाज़ जो केतिरो ताक़ीद कयो आहे। जेसीं शहर जे अंदरि हूंदासीं या जेको ईतवार हूंदो हुन में शरीक हूंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, घर वेंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं। पंहिंजे घर जे अंदरि इंसान जे ज़िंदगी जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ी इज्तिमाई ज़िंदगी आहे, ॿी इनफरादी ज़िंदगी आहे। हिकिड़ी इनफरादी यानी जेको पंहिंजो पाण अकेलो ज़िंदगी थो गुज़ारे, ॿी घरवारी ज़िंदगी आहे। त ॿ ज़िमेदारियूं मुस्लमान जे मथां आहिनि। हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगी खे बि नबी साईं वारे तरीक़े वांगुरु गुज़ारे ऐं पंहिंजे घर जे अंदरि बि जेके मातहत अफ़राद रहनि था पिया उन्हनि खे बि नबी साईं वारे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे उनखे मजबूर करें। अल्लाह जे रसूल फरमायो, अला कुल्लुकुम राइयुन व कुल्लुकुम मसऊल अन रइयतिही। खबरदार तव्हां मां हर हिकिड़ो धनार आहे, क़यामत जे ॾींहुं धनार खां पंहिंजे धन जे बारे में पुछा थींदी। तव्हांजे मातहत घर जा अफ़राद तव्हांजो धन आहिनि, इन जे बारे में तव्हां खां पुछा थींदी। घरवारी जी इताअत त लाज़िम थो सम्झे पियो, उन जे फैशन ऐं उन जे ज़रूरियात, उन जे मेकअप खे त लाज़िम ज़रूरी थो सम्झे पियो ऐं उन जी नाफ़रमानी खां बचण जी कोशिशि थो करे पियो। लेकिन मां तोखे पुछां थो पियो, अल्लाह साईं तोखे हाकिम बनायो आहे। अर्रिजालु क़व्वामून अलन निसा। अल्लाह साईं मर्दनि खे हाकिम बनायो आहे औरतुनि जे मथां, या उल्टो चक्कर को छो कयो आहे? जो हाकिम महकुम बणिजी वियो, महकुम हाकिम बणिजी वियो। तूं मर्द हुए, रब तोखे हाकिम बनायो हो, हाणे तो औरत खे पंहिंजे मथां हाकिम बनायो आहे। तूं महकुम बणिजी वियो आहे। अल्लाह तोखे हुकुम कयो हो घर जे अंदरि इस्लामी निज़ाम खे नाफ़िज़ तोखे करणो आहे, पैगंबर वारी शरीयत खे नाफ़िज़ तोखे करणो आहे। इहा घरवारी आहे जेकॾहिं लटा इस्त्री नथी करे पई, तुंहिंजा दावा साणा था पवंसि पिया, मानी टाइम ते नथी बजाए पई, तुंहिंजा दड़का साणा पवंसि था पिया। जेकॾहिं ॿियो को तुंहिंजो चयो नथी वञे पई, तुंहिंजा दड़का बर्दाश्त करे थी पई। मां तोखे पुछां थो पियो, पंहिंजी 24 कलाकनि जी ज़िंदगी में 50 साल उमिरि तुंहिंजी गुज़री वई आहे। इन 50 साल जी ज़िंदगी में पंहिंजी घरवारी सां कॾहिं निमाज़ ते झगड़ो कयो अथई, क़ुरान मजीद जी तिलावत ते झगड़ो कयो अथई, कॾहिं पंहिंजे औलाद खे तो निमाज़ जे लाइ मजबूर कयो आहे, कॾहिं पंहिंजे औलाद खे क़ुरान जे तालीम लाइ तो मजबूर कयो आहे, कॾहिं पंहिंजी घरवारी खे शरई जेको आहे लिबास जे लाइ मजबूर कयो आहे, कॾहिं पंहिंजे घरवारी खे सादगी ते मजबूर कयो आहे। छा तुंहिंजी घरवारी बीबी फातिमा ज़हरा खां वधीक हुई छा? छा तुंहिंजी घरवारी पैगंबर साईं जे घरवारनि खां वधीक हुई छा? हा, पंहिंजे ज़मीर खे झंझोड़ हेतिरी ज़िंदगी तुंहिंजी गुज़री वई आहे, पैगंबर जे शरीयत जे ख़िलाफ़ गुज़री आहे। ख़ुदा मौत तुंहिंजे कंधे ते पहुची चुको आहे, कफन तुंहिंजे बाज़ार में अची चुको आहे। पैगंबर साईं रोज़े जे अंदरि तुंहिंजे लाइ जेको आहे इंतज़ार में आहे। तूं कहिड़ी कैफ़ियत आणे करे नबी साईं जे साम्हूं पेश थींदे?
या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। अल्लाह पैगंबर से जे घरवारन के हुक्म कयो ए पैगंबर पाजे न्याणन के हुक्म करे, पाजे घरवारन के हुक्म करे, बाहर निकरन त चादर लटकाई करे। एतरो बदे इहतमाम असावण पर्दे जो नालो ही कोने को, असावण पर्दे जो नालो ही कोने को। सीरत जे नरिया से बयान कर जेका हासिल थे। नबी संग साहबा वेठा के साहबी सवाल कियो या रसूलल्लाह अलहम साईं डेर जे बारे में छा हुक्म आहे, डेर जे बारे में छा हुक्म आहे? नबी से फरमाया खोले ॾिसो मिशकात शरीफ जो हदीस आहे। नबी सर अलहम अल मौत, डेर त मौत जे बराबर आहे। यानी छा त जीअं माण्हू खे मौत खां ॾिजणु घुरिजे, औरत खे डेर खां ईअं ॾिजणु घुरिजे। जॾहिं डेर जे लाइ एतिरी तंबीह कई वई आहे त तोखे कहिड़ी इजाज़त ॾिनी आहे जो पंहिंजी घरवारी खे शॉपिंग जे लाइ मेरापुर वठी वञो, कराची जे अंदरि वठी वञो। मेरापुर में सुञाणंदा, कराची कोन सुञाणंदा, हैदराबाद जे अंदरि कोन सुञाणंदा। जॾहिं शरीयत एतिरो पाबंद बनायो आहे तो जेकॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत थी करे पई या निमाज़ थी पढ़े पई तो उनखे ॾाढे आवाज़ खणी जा सघंदे का। निमाज़ पढ़े थी पई मथे तां लटो लही वियो, निमाज़ क़बूल कान्हे का। जॾहिं आवाज़ भी पर्दे जे अंदरि शामिल आहे तोखे कंहिं इजाज़त नहीं आहे जो हुनजी आवाज़ खे एॾो बुलंद करणु। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, असां पंहिंजी जीअ जे अंदरि झांकी पाए ॾिसूं, हिकिड़ो मयार मुक़ररु थियल आहे ईमान जो, हिकिड़ी तराज़ू आहे ईमान जी। पंहिंजे ईमान खे तोड़े ॾिसो त असां वटि ईमान केतिरो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां मां इसलिए को मोमिन नथो थी सघे जेसीं ताईं मां मोहम्मद सां अहब इलैहि में वालिदी पंहिंजे पीउ माउ खां वधीक मूंसां मोहबत रखंदड़ हुजे, वलदिही पंहिंजे औलाद खां वधीक मोहबत रखंदड़ हुजे, वन्नास अजमईन समूरनि माण्हुनि खां वधीक मोहबत रखंदड़ हुजे, त पोइ मोमिन आहे। न त मोमिन ई कोन्हे को। हिकिड़े पासे औलाद आहे, हिकिड़े पासे घरवारी आहे, हिकिड़े पासे नबी संजो फरमान आहे। नबी संजो फरमान ठुकराइजी वेंदो, औलाद खे तरजीह अची वेंदी। ईमान आहे तुंहिंजो, हीउ तुंहिंजो इस्लाम आहे। पंहिंजे घर जे अंदरि शरीयत खे नाफ़िज़ कयूं। शरीयत जे अंदरि सभु कुझु आहे, बरकत भी शरीयत जे अंदरि आहे, त बीमारियुनि जो इलाज भी शरीयत जे अंदरि आहे। जाऊं था क्यों पिटूं था पिया, घर जे अंदरि पूरी कान थी पई, औलाद नाफ़रमान लॻी पई आहे, घरवारी नाफ़रमान लॻी पई आहे। हिकिड़े बीमार खे अस्पताल पहुचायूं था, ॿियो बीमार अॻे तयारु लॻो पियो आहे। कॾहिं हिनजी असबाब ते नज़र त कर त इहो थिए छाजे लाइ थियो, छाजे करे थो थिए पियो? सॼो कुझु शरीयत खां परे थियण जे नतीजे में आहे। सॼो कुझु शरीयत खां परे थियण जे नतीजे में आहे। ओड़ो थिए औलाद जवानी जो नाफ़रमान हुई, ओड़े थियण खां बाद औलाद जो पंहिंजो मुआ तुंहिंजो पंहिंजो मुआ, खट ते फटके सघो लेकिन औलाद निहारे कान थी पई। छो निहारे? हुनजी तरबियत तो ग़लति कई आहे। पंहिंजे औलाद खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियार त इहा औलाद तोखे कोड़ब में कमी दी, मजबूर कर उनखे शरीयत जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ उन्हनि ते शरीयत वारी तरबियत करे त पोइ इहा औलाद तुंहिंजी फर्माबरदार थींदी। क़ुरान पढ़ियल हूंदा त उनखे क़ुरान यादि हूंदो। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। क़ुरान पढ़ंदो त पढ़ंदो न इहा ॻाल्हि, क़ुरान पढ़ंदो ई कोन त अलाह जो कान सुञाणंदो। अंग्रेज़ी जे कहिड़े सब्जेक्ट जे अंदरि पी वाली पार थियल आहे? थोरो सम्झायो सही। नर्सरी का वीदे एमए बीए ताईं ऐं पीएचडी ताईं कहिड़े सब्जेक्ट में पी वारी पार थियल आहे? कहिड़े सब्जेक्ट में भेण जी पार थियल आहे? ऐं कहिड़े सब्जेक्ट जे अंदरि हिक ॿिए जे हुकूक जो हुक्म जी जेको आहे हुकुम कयो आहे? कंहिंमें बि कोन्हे। कोई इहो शरई निज़ाम आहे जंहिं अंदरि हर कंहिंजा हक़ ॿुधाया आहिनि। हीअ भेण आहे, हीअ माउ आहे, हीअ भाॼाई आहे, हीअ पुफी आहे, हीअ मासी आहे, हीअ नानी आहे, हीअ चाची आहे। इहा नबी साईं जी सीरत आहे, इहो नबी साईं जो तरीक़ो आहे। असां जॾहिं शरीयत खे अपनाईंदासीं तॾहिं सीरत जे मथां हलंदासीं। शरीयत जे वेझो ई न हूंदासीं त काॾे हलंदासीं? औलाद खे क़ुरान मजीद सेखारियोसीं, औलाद निमाज़ पढ़ी, 5 वक़्त निमाज़ पढ़ी, 5 वक़्तनि जे अंदरि अतहियात पढ़ी, अतहियात खां दुआ पढ़ी,
रब्बे जालनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली वल वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह जो बंदो नमाज तो पढ़े पियो इन नमाज जे अंदर जेका अफजल तरीन इबादत आ इन जे अंदर पाजे अब्बे अम्मा जे ला दुआ तो करे पियो ए अल्लाह मुझे अब्बे अम्मा के बख्श, ए अल्लाह मुझे अब्बे अम्मा के बख्श, ए अल्लाह मुझे अब्बे अम्मा के बख्श। अब्बे अम्मा जे ला दुआ तो करे पियो जरे दीनो पढ़े ही त अब्बे अम्मा जी दुआ करे पियो न पर नमाज जे वे जाई कोन कुरान जे वे जाई कोन छाजी अब्बे अम्मा जी दुआ करो, छाजी अब्बे अम्मा जी दुआ करो। तंजे करे सीरत जा सब पढ़ वने मुजा प्यारा मुसलमान भाईरो जेकी असा जलसा बुधऊं था पिया दीनी प्रोग्राम अटेंड कयूं था जेके उलमा बयान कंदा इन बयानन के असा दिल जे अंदर जगह ॾियूं दिल जे हुजूर सां ॿुधूं जंहिं वटि जेतिरो शरीयत जो इल्मु पहुतो आहे इहो इन जो ॼाणू आहे क़यामत जहिड़ी इन खां इन इल्म जे बारे में पुछा थींदी ऐं केरु बि क़यामत जहिड़ी इहो उज़्र न ॾेई सघंदो त असांखे क़ुर ॿुधाइण वारा न आया हुआ, पैगम्बर जे तरीक़े ॿुधाइण वारा न आया हुआ। सभिनी के दरवाज़े ते अल्लाह से पैगम्बर जी शरीयत पहुचाई आहे, पैगम्बर जी शरीयत पहुचाई आहे। जेका शइ ॿुधो असां उन ते अमल करणो। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।